कराची में PS 99 जे इलाइक़े वज़ीर बिरोही ॻोठ जे भर में क़ाइम ॻोठनि खे बिजली जा गैर क़ानूनी कुंडा ॾियण ख़िलाफ़ ॻोठाणनि दीदार अली चांडियो, बाबू चांडियो, इमाम बख्श मक्सी, अब्दुल फत्ताह, सोहराब जलमानी, यार मोहम्मद लुंड ऐं ॿियनि पारां वज़ीर बिरोही ॻोठ जे मेन ग्राउंड में के इलेक्ट्रिक जी लाइनमैन ऐं कुंडा माफ़िया जे माण्हुनि ख़िलाफ़ हथनि में बिजलीअ जा बिल खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त कुंडा माफ़िया ऐं के इलेक्ट्रिक जा करप्ट ऑफिसर ॻोठ जे बासर माण्हुनि सां मिली करे असांजे ॻोठ में कुंडा सिस्टम आम कयो आहे ऐं असांजे ॻोठ जी बिजली भर वारनि सोसाइटियुनि खे ॻरी रिश्वत एवज़ ॾिनी वई आहे। हुननि आला अख़्तियारनि खां कुंडा माफ़िया ऐं के इलेक्ट्रिक ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। नदीम शहर, काश न्यूज़, नई कराची।